जोड़ करे वल कट करे, इहो हुसन दा कहिड़ा हिसाब है। उस्ताद बुखारी जी सिटरूं खणी अवां जी ख़िदमत में हाज़ुर। सिंध कायनात यूट्यूब चैनल ऐं सिंध कायनात फेसबुक पेज जे प्लेटफॉर्म तां अवां जो पंहिंजो होस्ट अमीर हुसैन खोसो अवां सभिनी सॼणनि खे सिकवंदो सलाम ऐं तोहफ़े आली मदद। साईं मुंहिंजा उस्ताद बुखारी जी सिटरूं त जोड़ करे वल कट करे, इहो हुसन दा कहिड़ा हिसाब है। ज़रब करे वल वंड करे, इहो इश्क अजीब अज़ाबे। सौ वञे पर साह न वञे, सौ वञे पर साह न वञे, इहो बिरह दा पहला बाबे। प्यार करूं उस्ताद पले, हा प्यार करूं उस्ताद पले, सो कहिड़ा कौल किताबे। जोड़ करे वल कट करे, इहो हुसन दा कहिड़ा हिसाब है। ज़रब करे वल वंड करे, इहो इश्क अजीब अज़ाब है।